महर जी महर बिरादरी पारां बासरनि ऐं पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ क़दम खणी तहफ़्फ़ुज़ जी अपील कई वई आहे। ॻोठ कामिल महर जे रहवासियुनि मोहम्मद हयात महर, बुढो महर, कामिल मुबारक ऐं ॿियनि चयो त 2016 जी मकानी चूंडुनि में कामयाब थियण बैदि सियासी पार्टीअ सां लाॻापियल बासर अली मदद महतम संदनि जानी दुश्मन बणियल आहे। हुननि चयो त बासरनि जी चुर्च ते पुलिस जे मथनि कूड़ा केस दाख़िल करे हिसाए पई। ॻोठाणनि चयो त अदालती हुकुम ते पुलिस लिखत में ॾिनो हो त तंग न कयो वञे, पर ॿीहर जीअण जंजाल बणायो वियो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सां इंसाफ़ कयो वञे। सर मसलो ये आहे त सभ खां पहिरियों असां पीर साहब सरदार जा मुरीद आहियूं, अलीगौर ख़ान महर जा वोटर आहियूं। असांखे हितां जो पीपल्स पार्टी जो कामरेड अली मदद महतम जेको उन जो चेलो आहे लधू महर यासीन, उहो पंहिंजी ज़ाल खे खणी हरू भरू कूड़ा ज़ना जा केस असांजे मथां मढ़े थो। असां एस पी साहब वटि विया आहियूं, उन कूड़ो कयो आहे उनखे, उनजे बावजूदि एस एच ओ असांखे तंग करे थो। इज़त वारो माण्हू आहे, हिन खे हरू भरू हिकिड़ो माण्हू जेको घटिया क़िस्म जो आहे, उहो हिकिड़ी पंहिंजी औरत खे ढाल बणाए उन खे जेको आहे सो इस्तेमालु करे हिन खे तंग करे थो। असां जेके बि पाड़े जा आहियूं उहे हिते गवाह आहियूं त कंहिं बि शइ में न चोर आहे, न ॾोहारी आहे, न ज़नाखोर आहे, कोई कोन्हे। इहो ई हिन जो ॾोह आहे जो हक़ लाल जी रोज़ी करे थो। इहा शइ एस पी साहब समय पाण इंक्वायरी कई, इंक्वायरी करे हिन खे आजो बि करे छॾियईं, तंहिं हूंदे बि एस एच ओ हिन जी जान नथो छॾे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk